ताल सूक कर पत्थर भयो हंस कहीं न जाए, ताल सूक कर पत्थर भयो हंस कहीं न जाए, पिछली प्रीत के कारणे चुग चुग पत्थर खाए। असांजो महबूब दोस्त मिठी खां आयल दयाल सहराई सियासी कारकुन अवामी तहरीक जो, उनखे गुज़ारिश आहे, वेनती आहे त स्टेज ते अचे असांखे कोई इनकलाबी गज़ल ॿुधाए। दयाल सहराई मिठी खां। इंतहाई मान वारो असांजो उस्ताद घणनि मामलनि में जामी साहब, हफ़ीज़ साहब, हालात साहब, इमदाद काजी साहब, जमील साहब, प्यारा ॿिया दोस्त ख़ालिद साहब, पिंडाल में वेठल सभु दोस्त, जीअं सिंध तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि, दिलि चे थी उहे कजनि, पर हिते असांजा सीनियर दोस्त उहे ॻाल्हाईंदा किताब जे हिसाब सां। ऐं हीअ जेको दलत टर्मिनोलॉजी आहे उन हिसाब सां मूंखे गीत लाइ चयो वियो आहे, हालांकि आउं रियाज़त तमामु अॼुकल्ह घटि कंदो आहियां, पोइ बि आउं ॿुधायां थो। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े मिंट जी आउं ज़रूरु कंदुसि, मूंखे उमेदु आहे त असांजा जेके दोस्त आहिनि उहे हिन ते ॻाल्हाईंदा, पर जेका ख़ालिद साईं पहिरीं ॻाल्हि कई हिन में सॼो दर्द आहे, इहा ॻाल्हि सही आहे। हिन सॼी असांजी जेका जूठनि पहिरीं बि असां कुझु ॿुधो हो, हिन जे बारे में तबसरा पढ़िया हुआ। हीअ किताबु जेको आहे साईं जो महाग सभु शयूं, असां वटि जेके हिते माण्हू वेठा आहिनि उहे बि उन दर्द मां गुज़रनि था, इहा बि ॻाल्हि ठीकु आहे। पर जेका ख़ालिद साईं ॻाल्हि कई तॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि मतिलबु चिटी थी बीठी मुंहिंजे साम्हूं, उहा ही त हिते तबक़ाती मसइलो आहे ऐं जिन जेके शुरू खां पीड़जंदड़ जेके ज़ातियूं हुयूं उन्हनि मां जिन बि ज़ातियुनि तइलीम ऐं सियासी धारा जो हिसो बणायो पंहिंजो पाण खे, उहे हुन सिस्टम मां, हुन अछूत वारे सिस्टम मां निकिरी अॻिते मेन स्ट्रीम में अची वियूं। इहा ॻाल्हि वॾो सबूत आहे त जेके ॿियूं ज़ातियूं आहिनि जिन जे बारे में चयो थो वञे सिंध में अॼु बि दलत आहिनि, उन्हनि तइलीम ऐं उन सियासी धारा में पंहिंजो पाण खे हिसो न बणायो, तंहिंजे करे हू पोइ ते रहिजी वियूं। इन्हनि शयुनि जो हल अॼु बि तइलीम ऐं पंहिंजो पाण खे पोइ ते धिकण जे बदिरां मेन स्ट्रीम में अची मेन कॉम्पिटिशन में आणी दुनिया जूं जदीद साइंसी सियासी नज़रियनि सां हथियारबंद थी, ज़रहपोश थी इन समाज सां विड़बो, तॾहिं इन्हनि मुख़्तलिफ़ असां ते जेके ठपा लॻल आहिनि उन्हनि मां असीं जान छॾाए सघंदासीं। मूंखे इक़बाल जा ॿ शेर यादि था अचनि। हिकिड़ो, ख़ुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना ते खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। ॿियो, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, अमल से ज़िंदगी, हुन चयो इल्म से बनती है, हुन जवाब ॾिनो त जाती लॻी पई है। इक़बाल ज़बरदस्त ॻाल्हि कही है, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, ये खाके अपनी फितरत के न नूरी है न नारी। इहे ॻाल्हियूं असांखे इन पस मंज़र में ॾिसणु खपनि। हिकिड़ो नज़म आहे असांजे दोस्त जो, जेके बि माण्हू इन ख़्याल जा आहिनि त असीं इन्हनि सां ज़ुल्म कंदा रहंदासीं ऐं इहे माण्हू पंहिंजे हिसाब सां पीड़जंदा रहंदा, उन्हनि माण्हुनि सां मुख़ातिब मीर सनारी सर जो हिकिड़ो नज़म आहे, ॿुधाईंदो। क़यामतन जी घड़ी बि वेझी, अव्हां लाइ आयो अज़ाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी। चओ अभी था अॼु संभारा जो दुनिया में को बि नाहे, चओ अभी था दोस्तदारा जो दुनिया में को बि नाहे, चओ अभी था चीन वारो किताब गाढ़ो बि ॻाल्हि थी वियो, चओ अभी था ची गवेरा बि कोई गुज़रियल काल्ह थी वियो। ॿुधो नथा जा ॻाल्हि ॻाढ़ी फरात जी अॼु नदी करे थी, कोहिलू खां कंधार ताईं शुरू थियल नई सदी करे थी। परे न आहे सबक परो को सफ़ावा साॻियो निसाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी, अव्हां लाइ आयो अज़ाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी।
जॾहिं हू सुरंदो सदा बणियो ऐं संदुसि चपन ते सवाल आयो, दयाच बणिजी सिर ॾियण जो तॾहिं न कंहिंखे बि ख़्याल आयो। तॾहिं बि आखियो ईअं हो चारण, ही चंग विढ़ंदो सा जंग ॾिसजो। ॾेह सारो बि ॾियाज बणिजी यर सिर ॾींदो सो ढंग ॾिसजो। हुन लिखियो हो राति जो थी लीड़ू लीड़ू लिबास वींदो। हुन चयो हो बाक फुटंदी, हुन लिखियो हो सुबुह थींदो। सखियनि ऐं साथियनि अखियनि जे आॾो करे वरितो सो किताब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। असां जूं वायूं असां जूं वाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे। असांजे रत सां लिखियल कहाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे। अव्हां जे खंजर जी नोक सां जा लिखियल असांजी कहाणी आहे। असांजा फाज़िल नवाज़ आशिक अची पढ़ो सरफरोशी छाहे। अव्हां जे मन ते मेरा ॾाढो, अव्हां जो सीनो शफ़ाफ़ नाहे। परे जा मंज़र पढ़ण में धुंधला, अव्हां जी ऐनक बि साफ़ नाहे। मक़तलन जे भितनि जे भर में अची पढ़ो कुझु जनाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। ऐं मुंहिंजो उस्ताद पलियो साहब चवंदो आहे, हुन चयो आहे, हिकिड़ी वीडियो क्लिप वायरल थी कुझु ॾींहं पहिरीं, उनमें हुन चयो आहे त हिन धरती ते सभु पाण बराबरि ॼावा आहियूं। कंधु खणी हलण जे लाइ कंहिं वॾेरे जे अॻियां हुनजो टाउट बणजण जी का बि ज़रूरत न आहे। इहो असांजो हक़ु आहे, इहो असांजो ख़ुशि रहण जो असांजो बुनियादी हक़ु आहे। अव्हां जी ओबर अव्हां जी सोबर असांजी बुख खां भली न आहे। गिरह जा गोला कॾहिं बि बणिजी असां का झोली झली न आहे। अना खे जेको फना करे थो अघाए सामराज उन्हई जी अर्ज़ी। यर जुतियूं घसायो ऐं रोज़ गीसियूं करियो था साहिब अव्हां जी मर्ज़ी। असीं ग़ुलामी खे गार सम्झूं, इहो असांजे ज़मीर में आ। ऐं बुतनि जे अॻियां झुकनि जबीनूं, इहो न सिंध जे ख़मीर में आ। ऐं बुतनि जे अॻियां झुकनि जबीनूं, इहो न सिंध जे ख़मीर में आ। असीं जे आहियूं ख़ुदि खे वेझा, उन्हई खे आहे ख़ुदा बि वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। आख़िरी मिसरो आहे ऐं कम जो मिसरो आहे। कहिड़ा बि माण्हू खणी अचनि इहे कोड़कियूं, इल्मु ऐं शऊर वारो नौजवान अॼु जो उन्हनि कोड़कियुनि में मज़हबी कोड़कियुनि में फासजण वारो नाहे। ऐं इन्हनि सभिनी वॾेरनि जागीरदारनि ऐं सरदारनि जे लाइ हीअ धरती हाणे दलदल थी वई आहे। वतन जे कोई वजूद में ॼण समंड जो तूफ़ान छुली रहियो आहे। ॿुॾण ते आहिनि अव्हां जा ॿेड़ा, अव्हां जो साहिल लुॾी रहियो आहे। ताक़तनि जे अंधनि कुमीतनि मथां सवारी बस देर नाहे। लगाम नाहिनि हथ अव्हां जा, रकाब में यर पेर नाहे। अव्हां जूं अखियूं अंगन में आहिनि, ॾिसो हू माण्हू लखनि में आहिनि। हिसाब चुकतू करे वठण लाइ पवार सारा पतन में आहिनि। ही रात कारी लड़े थी हाणे
अचे थो योमे हिसाब वेझो क़यामतन जी घड़ी बि वेझी अवाल आयो अज़ाब वेझो क़यामतन जी घड़ी बि वेझी।